कराची पुलिस मरियम नवाज़ जे मुड़स नवाज़ शरीफ जे नाठी कैप्टन रिटायर्ड सफ़दर अहवान के गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब सफ़दर के मज़ार क़ाइद जे अंदर नारा लगाइण ते गिरफ़्तार कयो वियो आहे। कराची जे ब्रिगेड थाणे ते वकास नाले शहरी जी दरख़्वास्त ते मज़ार क़ाइद ते नारा हणण जो नवाज़ लीग अॻवान मरियम नवाज़ संदसि मुड़स कैप्टन रिटायर्ड सफ़दर समेत 200 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल थियण बाद पुलिस कराची जी ख़ानगी होटल ते छापो हणी कैप्टन रिटायर्ड सफ़दर के गिरफ़्तार करे वरितो, जंहिंखे अज़ीज़ भट्टी थाणे मुंतक़िल कयो वियो। पुलिस नवाज़ शरीफ जे नाठी सफ़दर जी गिरफ़्तारी जी तस्दीक कंदे चयो आहे त लीगी अॻवान खे मज़ार क़ाइद जो तक़दुस जी पाएमाली वारे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त शहरी वकास जी मदियत में दाख़िल कयल केस में 200 माण्हुनि खे शामिल कयो वियो, जॾहिं त केस में मारण जूं धमकियूं, सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण, मज़ार क़ाइद जे एक्ट जी बनकड़ी जा कलम शामिल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त रिटायर्ड कैप्टन सफ़दर खे अॼु अदालत में पेश करण जो फ़ैसिलो अञा नाहे थियो ऐं उन जे ॿिए हंधि मुंतक़िली जे हवाले सां कुझु नथा ॿुधाए सघूं। पुलिस अख़्तियारियुनि जो चवणु आहे त कैप्टन सफ़दर खां पुछा काछा करण खां पोइ हुन खे अदालत में पेश करण जो फ़ैसिलो कयो वेंदो। सफ़दर जी गिरफ़्तारी जे हवाले सां संदसि ज़ाल मरियम नवाज़ ट्वीट कंदे चयो त पुलिस होटल जो दरवाज़ो भञी संदसि मुड़स खे गिरफ़्तार करे खणी वई आहे।